मौत जे मुंह में बीठो आहे किथे पाण शिकार थी वञे तूं मौत जे वरी ॿुधाए जे मुंह में बीठो आहीं किथे पाण ने शिकार देने क्यों तूं मौत जे मुंह में बीठो आहे किथे पाण शिकार थी वञे ओके हाणे रेसे के सर रेसे सालार खान मौत सां मुहाॾो अटकाइण अल्लाह अकबर सालार खान मौत सां मुहाॾो अटकाइण शाहनवाज़ खान जो पुराणो शौक़ु हूंदो आहे मां तोखे अॼु हिकु नसीहत करण आयो आहियां पंहिंजे ऐं पंहिंजे ख़ानदान जी ज़िंदगी जो ख़ैरु चाहीं थो त मां अॼु तोखे नसीहत करण आयो आहियां पंहिंजो ऐं पंहिंजे ख़ानदान जो ख़ैरु घुरणु चाहीं थो त उन सुतल शाहनवाज़ खे न जॻाए उन दहशत सां हिन धरती लुड़ी वेंदी हुई अल्लाह अकबर हा उन सुतल शहनवाज़ खान खे न जॻाए जंहिंजी दहशत सां हीअ धरती लुड़ी वेंदी हुई उन सुतल शाहनवाज़ खे न जॻाए जंहिंजी दहशत में हीअ धरती लुड़ी वेंदी हुई मूंखे कमज़ोर न सम्झ मां हिन ॻोठ जी भलाई ऐं हिन ॻोठ जी माण्हुनि जी बहितरी मुस्तक़बिल लाइ हा मूंखे कमज़ोर न सम्झ मां हिन ॻोठ जी भलाई ऐं हिन ॻोठ जे माण्हुनि जी बहितर मुस्तक़बिल जे लाइ मूंखे कमज़ोर न सम्झो मां हिन ॻोठ जी भलाई ऐं माण्हुनि जे मुस्तक़बिल लाइ हा नलको निकेरदा बहितर मुस्तक़बिल जे लाइ मूंखे कमज़ोर न सम्झो मां हिन ॻोठ जे भलाई ऐं माण्हुनि जे मुस्तक़बिल लाइ हीअ हथियार खण हाणे हथियार खण छॾे ॾिनो आहे मां हथियार खण छॾे ॾिनो आहे मां हथियार खण छॾे ॾिनो आहे मां हितां जे मारूड़नि जे ॿचड़नि जे हथनि में कलम ॾिसण थो चाहियां हीअ हथियार न मां हितां जे मारूड़नि जे लाइ ॿारनि जे हथनि में कलम ॾिसण थो चाहियां हीअ हथियार न कयो न सॼी हा हिननि हथियारनि असांजा ॻोठनि जा ॻोठ वीरान करे छॾिया आहिनि हीअ हथियार हिननि हथियारनि असांजे ॻोठनि जा ॻोठ वीरान करे छॾिया आहिनि हिननि हथियारनि असांजा ॻोठनि जा ॻोठ वैरान करे छॾिया आहिनि वीरान हिननि हथियारनि असांजे ॻोठनि जा ॻोठ वीरान करे छॾिया आहिनि शुकुर कर सालार खान शुकुर कर मुंहिंजे हथनि में हथियार न आहे न त ही तुंहिंजा सभु पठू ढेर ॾिसे हा शुकुर कर सालार खान जो मुंहिंजे हथनि में हथियार न आहे जेकॾहिं हथियार हथनि में हुजे हा त तुंहिंजा सभु पठू हिते फतकंदे ॾिसी हा पर मूं वचन कयो आहे त मां हिननि हथनि में हथियार हथनि जे माण्हुनि जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ कलम जी ताक़त सां इनकलाब आणींदुसि हथियार जी ताक़त सां न वराए थो पढ़ां तुंहिंजा सभु पठू ढेर हुजनि पर मूं वचन कयो आहे पर मूं कंहिंसां वचन कयो आहे त मां हथनि जी हितां जे माण्हुनि जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ एतिरो ॾियो पर मां वचन कयो आहे हितां जे माण्हुनि जे मुस्तक़बिल लाइ कलम जी ताक़त सां इनकलाब आणींदुसि हथियार जी ताक़त सां न कलम जी ताक़त सां इनकलाब आणींदुसि हथियार कलम जी ताक़त सां इनकलाब आणींदुसि कलम जी ताक़त सां इनकलाब आणींदुसि हथियार जी ताक़त सां कलम जी ताक़त सां इनकलाब बि आणींदुसि हथियार सां न वरी ॾियो तूं हथियार जी ताक़त सां न हथियार जी ताक़त सां न वेंदो वारो ॾियो जे तुंहिंजो इहो ई ज़िद आहे त पोइ ॾिसंदासीं त तूं केरु थो कंहिंजे नसुल जो लाभारो करे जे तुंहिंजो इहो ई ज़िद आहे त पोइ ॾिसूं था त केरु थो कंहिंजे नसुल जो लाभारो करे हा हा मां ॿुधायां ॿियो अदा भाई अदा हिकिड़ो वक़्तु मूंखे इहो वक़्तु ॿुधाईंदो सूबेदार साहब
तुंहिंजी यारीअ ते मूंखे नाज़ आहे। वाकई तूं महल जो यार आहीं। उहे यार कहिड़े कम जा? सूबेदार साहब, तुंहिंजी यारीअ ते सालार खान खे फ़ख़ुरु आहे, फ़ख़ुरु। वाकई तूं महल जो यार आहीं। उहे यार कहिड़े कम जा जेके महल ते महल न मल्हाइनि? बाबा साईं, शाहनवाज़ खान जा हथ कटण लाइ वक़्तु अची वियो आहे। बाबा साईं, शाहनवाज़ खान जा हल केरु आहे? का ॻाल्हि कोन्हे। बाबा साईं, शाहनवाज़ खान जा हथ कटण लाइ वक़्तु अची वियो आहे। सूबेदार साहब, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त हींअर जो हींअर मुंहिंजे भाइरनि सां गॾिजी वञी ने शाहनवाज़ जे घर ते कहर थी करको। सूबेदार साहब, सालार खान खे तुंहिंजी यारीअ ते फ़ख़ुरु आहे। वाकई तूं महल जो यार आहीं। जो हथ ॾकी जा। सूबेदार साहब, तुंहिंजी यारीअ ते सालार खान खे फ़ख़ुरु आहे, फ़ख़ुरु। वाकई तूं महल जो यार आहीं। ट्रैक्टर इन महल ते पुट हालार खेर त आहे न। वरी ने शाहनवाज़ छा कयो आहे? शाहनवाज़ खान जी एॾी जुरत जो मुंहिंजे पुट जे गिरबान में हथ विझी मौत जी धमकी थो ॾे। उन कमीणे जी इहा जुरत जो मुंहिंजे पुट जे गिरबान में हथ विझी ऐं उनखे मौत जी धमकी थो ॾे। शाहनवाज़ खान तोखे जीअरो दफ़न कंदुसि ॻोठ जे चौराहे ते तूं सुतल शींहं खे जाॻायो आहे। शाहनवाज़ खान तोखे जहिड़ो दफ़न कंदुसि उहो बि ॻोठ जे चौंक ते। छो त तो सुतल शींहं खे जाॻाइण जी कोशिश कई आहे। सूबेदार खान न, सालार खान पंहिंजे दुश्मन खे आहे। शाहनवाज़ खान मुंहिंजे कहर खां बची नथो सघे। न सूबेदार न, सालार खान पंहिंजे दुश्मन खे पंहिंजे हथनि सां सज़ा ॾींदो आहे। पोइ छा? पंहिंजे हथनि सां सज़ा ॾींदो आहे। बसि न ॿियो आहे। इहो शाहनवाज़ सालार खान जे कहर खां कॾहिं बि बची कोन सघंदो। शाहनवाज़ खान खे मौत जो शौक़ु चढ़ियो आहे। अहिड़ो इबरतनाक मौत ॾींदोमांसि जो हुन जूं 7 नस्लूं यादि कंदियूं। शाहनवाज़ खे मौत जो शौक़ु चढ़ियो आहे ऐं हुनखे अहिड़ो त मौत ॾींदुसि जो हुन जा 7 नस्ल यादि कंदा। पहिरियां शाहनवाज़ खान खे सबक़ सेखारिणो आहे। असांजे मामलनि में टंग थो अड़ाए। पहिरियां बसि सही आहे। पहिरियां हिन शाहनवाज़ खे सबक़ सेखारिणो आहे। असांजे मामलनि में टंग थो अड़ाए। ईअं ई थींदो, जीअं तूं चवें थो ईअं ई थींदो मुंहिंजा नंढा भाउ। कहिड़े खे चयुमि? ईअं ई थींदो।
मुंहिंजा भाउ ईअं ई थींदो। शानवाज़ जो जीअण अहिड़ो त जंजाल कंदासीं जो असांजे पेरनि ते किरी ज़िंदगी जी ख़िरात घुरंदो। इन शाहनवाज़ जो जीअण निड़ी नथी हले। इन शाहनवाज़ जो जीअण जंजाल करे छॾींदुसि। इहो असांजे पेरनि ते किरी पंहिंजे मौत जी ख़ैरात घुरंदो। न सूबेदार शानवाज़ खे असां पाण मज़ो चखायूं। न सूबेदार न, उनखे असां पाण मौत जो मज़ो चखाईंदासीं। चओ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजे ॿाहिरनि सां गॾिजी वञी शाहनवाज़ ते काह कयो। उनजे घर मथां मौत बणिजी कड़को, मौत बणिजी। वो यार कहिड़े कम जा जेके महल ते महल न मल्हाइनि। सालार खान हुकुम कयो त थाणे ते घुराए वठांसि ख़बर। रे सालार खान पराए ॿुधाए त पोइ सालार खान हुकुम कयो त थाणे ते घुराए करे वठांसि ख़बर। रे सालार खान तव्हां सिर्फ़ु हुकुम कयो त थाणे ते घुराए वठांसि ख़बर। रे सालार खान तव्हां रुगी हुकुम कयो त थाणे ते घुराए वठांसि ख़बर। सालार खान मां त चवां पियो त तव्हां मूंखे हुकुम कयो शानवाज़ खे कानून जो अहिड़ो त वकड़ जो रुकोड़े छॾियां जो सॼी ज़िंदगी कोर्टनि जा चकर कटे काटे मरी वेंदो। रे सालार खान मां त चवां थो त तव्हां मूंखे सिर्फ़ु हुकुम कयो। हितां पाण शानवाज़ खान खे कानून जे अहिड़ो त वकड़ में रुकोड़े छॾियां। रे शाहनवाज़ खान खे कानून जे वकड़ में अहिड़ो त वकोड़े छॾियां जो वते कोर्टुनि जा चकर खाईंदो। सालार खान जे कुझु मूंखे बि यारीअ जो हक़ अदा करणु इहो तुंहिंजो दुश्मन सम्झ त मुंहिंजो दुश्मन आहे। रे सालार खान मूंखे बि पंहिंजी यारी जो हक़ मल्हाइणु ॾियो। जेको तुंहिंजो दुश्मन आहे न उहो मुंहिंजो दुश्मन आहे। अदा साईं शाहनवाज़ खान असांजे हर मामले में पंहिंजी टंग दौड़ाए। अदा साईं शाहनवाज़ खान असांजे हर मामले में पंहिंजी टंग दौड़ाए। अदा अहिड़ो त सबक़ु सेखारींदासूंसि। अदा अहिड़ो त सबक़ु सेखारींदासूंसि जो यादि कंदो। अदा अहिड़ो त सबक़ु सेखारींदासूंसि जो ॾेहण खे ॾस ॾींदो। अदा दिलि त ईअं थी चवे त हींअर ई वञी शाहनवाज़ जे सीने में गोली वणा। दिलि त चवे थी त अदा दिलि त चवे थी हींअर ई वञी शाहनवाज़ जे सीने में सॼो बस्ट हणा।